अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहबाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व फुक़राए तरीक़तिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुअ्मिनीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र अल अख़िल्लाहु यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारो मिटमली रजा सबहे मो सरदार मारो मिटमली रजा सबहे मो सरदार। हशर वेल हिसाब में जन मोह बचीदा महदार उते लोयन वारा लख हजार पर मारो मझल हिकड़ो। हमदाई सना खाबाद लायके सद इज़्ज़त व एहतराम मीर महफिल हज़रत अल्लामा व मौलाना उस्ताज़ुल उलमा मखदूम व मोहसिन आले सुन्नत अलहाज क़िबला साईं हाफिज़ अब्दुल मालिक चन्ना दामत बरकातुहुल आलिया व वाजिबुल एहतराम हज़रत अल्लामा व मौलाना उस्ताज़ुल उलमा वल हुफ़ाज़ अलहाज क़िबला साईं हाफिज़ मोहम्मद रांझन सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया व दीगर आली मर्तबत उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम व सादाते किराम
मुअज़्ज़िज़ मेहमानाने ज़ी वक़ार ऐ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम मां चंद कलिमात अवा प्यारी जमात जे खिदमत में तिलावत कया आहिन, जिनजी रोशनी में चंद मारूज़ात चंद मोहब्बत जो गालियों अर्ज करण जो इरादो आ। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ आहे, रब्बुल आलमीन मो नाचीज़ अदना हकीर के मस्कुरा कलिमात जो तर्जुमो ऐं उन्हीं सां मुतालिक चंद गालियों अवां ताईं पहुंचाण जी अल्लाह करीम मुके हिम्मत ऐं तौफीक नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, जिया तवाखे मालूम आ, हर साल जिया हिन साल भी सरहंदी जमात पाकिस्तान यूनिट डोकरी जे तरफा हजरत फजाइल बाब आशिक़े रसूल सैयद खलीफा गुल मोहम्मद साहब की क़यादत में हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी सैयदना व मुर्शिदना शेख अहमद फारूकी रदी अल्लाह ताला अन्हो जो उर्स मुबारक शायाने शान तरीके से जारियो सारिया ऐ मां समी में कल्ब सा मशकूर ऐ ममनून आया। शायर अहले सुन्नत मुझो इंतहाई मोहसन मेहरबान दोस्त भा अदा फैज मोहम्मद जूने जो साहब, बिरादरम हाफिज अब्दुल खालिक हाफिज गुलाम मुश्तबा साहब जिनजे तवसुत सां मो फकीर जे हिते हाज़िरी थी आ। अल्लाह पाक मुझी ऐं अवां सभिनी जे हाज़िरी पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। प्यारा दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह अज तवां असां मस्जिद में आहियूं, अल्लाह अल्लाह करे रहा आहियूं, इस्लामी माहौल में आहियूं। मुझा दोस्तो, ऐं आज़ादी सां असां पंहिंजा शरई इबादतों रियाज़तों करे सघूं था, लेकिन असां कदें इहो सोचो ना है त हिन इस्लाम जो असां ताईं पहुचण में केतरन मुक़द्दस शख्सियतन जो कुर्बानियूं शामिल आहिनि। ही उहो इस्लाम आ मुझा दोस्तो, कदें नबिन जो सरदार बिनिल जहानन जो महबूबे मुख्तार आमना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजा कदमैन शरीफेन खून सा रंगीन करे अल्लाह तबारक व ताला का मुझे हबीब दुनिया न घुरी, दौलत न घुरी, मुझा दोस्त बादशाही न घुरी, मुझे हबीब अल्लाह पाक का सवाल कयो त इहो कयो, मौला हिय जेका अमानत मुखे तो ॾई मोकिलियो आहे, मुंहिंजी तमन्ना आहे त मां दुनिया जे आखिरी मुस्लिम इंसान ताईं उन अमानत के पहुंचाई। अज असां जलसो कयो, अज असां मस्जिद ठाराई, अज असां मुझा दोस्तो 5 वक्त जी नमाज पढ़ी, असां समझो असां इस्लाम जा हक अदा करे छड़िया। पर याद रख मुसलमान, अज ॾींहं ताईं तोखे मूंखे इस्लाम जे नाले ते के चमाट कोन हैया, इस्लाम जे नाले ते तुझी मुझी का कुर्बानी काने। ही मुकद्दस शख्सियत जिनजे ॾिहाड़े में अज आयो आहे मुझा दोस्त, कदे जालिम जाबिर बादशाह जे मुकाबले में, कदे गवालियार जेल में पूरी बादशाही हिकड़े पासे फारूक आजम जो बचड़ो हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी सैयदना शेख अहमद फारूकी अकेलो मैदान ते भी करे फारूकी अलम के बुलंद करे ऐलान कयो त अगर मुझे महबूब जे दीन के बिगेड़न वारा आहिल त अहमद सरंदी जी सूरत में बनाने वारा भी मौजूद आहिन। अज असां ॿिया तमाम मामलात पंहिंजी जा, असां जो मुसलमान अज कादियानी जे मामले ते भी खुली करे ॻाल्हाइण जे लाइ तैयार न। मुंहिंजा दोस्तो, इस्लाम जे लाइ
जिन भी कुर्बानियों दिनियो बड़ो दास्तान आ वड़ा बाबन जा बाब लिखियल आहिन अगर खोली दो त डंदे आंगरियों अची वेंदियूं अल्लाह अकबर वो भी ज़मानो वा इस्लाम जो इब्तदाई दौर आ मुझा दोस्तो बुजुर्गो अबू जहल बिरादरी जे के मामले ते मीटिंग कोठाई मुझे महबूब के भी सद दिनो वयो पंजा भी आयल हा पराया भी आयल हा मुझा दोस्तो बुजुर्गो जडे वडो इज्तिमा थियो सिद्दीक अकबर कलमो पढ़ियो वा ऐ चंद बिया भी असहाबा उन कलमो पढ़ियो वा मुखालफत उरूज ते आ जडे वडो मजमू सैयदना सिद्दीक अकबर डिठो मुझे महबूब के अर्ज कयाई आका अज इजाजत दे त हिनन अंधन के तो मोहम्मद करीम जो मां शान बुधाई मुझा प्यारा महबूबा इजाजत दे हिनल के तुझो शान बुधाया हिनल के तुझो मकाम बुधाया मुझे हबीब करीम फरमायो अबू बकर तुझी मर्जी आ मुझा प्यारा मुसलमान भाईरो हजरत अबू बकर सिद्दीक उठी बैठा ऐलान करे पान फरमायो ओ मक्के जा रहा को अल्लाह पाक अवा के शऊर दिनो वा अल्लाह पाक अवा के दिमाग दिनो वा अवा नफे ए नुकसान जा फैसला करे सगो था अमा घाटे ए वादे जा फैसला त करे सगो था पर मदीने वारे मीर जे मामले में अमा जो अक्ल काडे तो वने अमा जो दिमाग कम छो न थो करे मां अवा के दावत तो दिया अचो मुझे हबीब जे गुलामी इख्तियार कयो अचो मुझे मुस्तफा करीम जे गुलामी जी जंजीर पंजे गले में पायो जो मुझे हबीब सा प्यारा उन जो दुनिया आखिरत में बेड़ो पार आहे जवाबन छा मिलियो के भी कलमो न पढ़ियो अबू बकर सिद्दीक सा बहस शुरू छो अबू बकर जे बारे में घटवद लफ्ज गालाया वया सिद्दीक अकबर जे शान मकदस में मुझा दोस्तों बुजुर्गो गलत गलत लफ्ज कमेंट्स कया वया हजरत अबू बकर जे हमलो कयो वयो वा एड़ो तो शदीद हमलो कयो वयो वा जो हजरत अबू बकर सिद्दीक मुझा दोस्त बेहोश ते जमीन ते किरो वा काम काफर भजी वया मुझे महबूब पाक के मुझा दोस्त बुजुर्गो के तरीके से महफूज तरीके से घर पहुंचायो वयो वा काफरन सिद्दीक अकबर के एडी शक्ति कया एडी मार दिनिया एडो तो अबू बकर के कुटो मां संदल अम्मा हजरत अबू बकर के खणी घर आया 3 दिन गुजरी वया 3 दिन का बाद में जडे हजरत अबू बकर सिद्दीक जे अख खुलिया अम्मा मचा पानी जो प्यालो भरे आए मानी जी प्लेट खणी आए अबू बकर पुट 3 दिन चाल तो मानी काल खादिया 3 दिन चाल तो पानी कोल पीतो वा हजरत अबू बकर सिद्दीक अखियों खोले करे फरमा लगा मुझे जीजल अम्मा मुके मानी जी जरूरत ना है मुके पानी जी जरूरत ना है मुके सब का पेरी इयो बुधा त मुझो हबीब केड़े हाल में आहे नभागा मूसा विड़िया किथे महबूब के त तकलीफ कोन पोती बेटा ऐसा फरमाए मानो घुरल माल पर मां सबनी घुरा सुपरी दुनिया ते दोस्त ता फिदा कया फिलहाल कयस नाम लिहाल अदा पसंद ता परे रहो
मुझा प्यारा मुसलमान मां तानो दिनो अबू बकर तो ते अफसोसा अबू बकर तुझे मथा अफसोसा अरे हेडी तो के मार मिलिया हेडी तो के सते आया हेडी तुझे मथा अजियत आया तब उन हबीब जो नालो नथो वठण छॾे अम्मा के चवण लगो मुझे मां सोन सवाया सुपरी तोरिया तान तुरन मेखो जिल जो मन अंदर चोरिया तान चुरन उवे सजण किया विसरन जिल के साजम साहबे इतरी मार मिली जो 3 दिन का बाद सिद्दीक अकबर के होश आयो पर मुझा दोस्तों तमन्ना इया हुई आरज़ो इया हुई इया त हिकड़ी जाना पर मदीने वारे मीर ताया सव जान कुर्बान आहिल वो मुझा प्यारा मुसलमान भाईरो जदे हजरत अबू बकर सिद्दीक नबी पाक जेला इस्लाम जेला मुझा दोस्त बुजुर्गो नामों से मुस्तफा जेला हजरत अबू बकर कुर्बानी जो दुनिया त मुझो रब करीम भी एडो त करीमा जे अबू बकर के सिद्दीक अकबर बनायो आहे रब भी त रब्बान जडे मदीने जा साईं मक्के पाक का हिजरत करे मदीनतुल मुनव्वरा आया त उन जमाने में मदीने पाक में जेका अक्सरत हुई सा यहूदिन जी हुई वो महबूबन करीमन उन्हनि यहूदिन सा इत्तेहाद कायम कयो इत्तेहाद इन मामले ते त असा पान में दस्त बगरेबान न थींदासी जेकरे को इख्तिलाफ को मामलो थी पयो त उनके गालिन जरिए हल कंदासी बाकी मदीने पाक का बाहरां अगर के हमलो कयो त असा मिली करे उन्हनि जो मुकाबलो कंदासी मुआहिदो लिखजे वयो मुझा प्यारा मुसलमान भाईरो मुसलमान बे कम शुरू कयो वा यहूदी पांजे कमल कारण में मसरूफ होया वक्त गुजरंदो रयो जने अल्लाह ताला जे जात बा बरकात या आयत मुबारका नाज़िल फरमाए मंदल लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना अल्लाह ताला जे जात बा बरकात फरमायो केरा जेको मां रब करीम के कर्ज़े हसना दे कुरान जी आयत मंज़ल लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना केरा जेको अल्लाह पाक के कर्ज दे यहूदी इन आयत मुबारका के मौजू मजाक बनायो पान में बैठा मुझा प्यारा मुसलमान भाईरो गुफ्तगू करे रहा हा यहूदिन जो जेको अगवाना इन आयत जो मजाक करे पंजे साथिन के पियो बुधाए पंजे जमातिन के पियो बुधाए त जे रब पाक जे तौहीद ऐ वदानियत जो मदीने वारो साईं दरस दई रयो वा माज़ल्ला सुम माज़ल्ला वो रब करीम गरीब थी वयो वा वो रब पाक खुटी वयो वा जे कर्ज घुरण तसा कय जो इजहार कयो वा जेको कर्ज घुरी रयो वा ज़ाहिरा कर्ज खुटल वठदा आयल मुंजा दोस्तों एड़े तरीके जा उपता सुबता लफ्ज इस्तेमाल करे रहा हा मैंने उन घड़ी में हजरत अबू बकर सिद्दीक उन जगह ता गुजरी रहो हो हजरत फारूक हजरत अबू बकर सिद्दीक जे कनल मुबारक ते जडे गुस्ताखी वारा लफ्ज पिया त सिद्दीक अकबर रुकियो नाए डायरेक्ट उन जी बैठक में दाखिल थियो आहे ये न चयाई
तो यो मुझो मसलो थोड़ी है मुलन जो मसलो। मां तो ताजर आया, मां तो व्यापारी आया, मां तो व्यापारी तंजीमन जो सदर आया। मुझे मथा केड़ो बार पियो न। मुझा दोस्तो उन बैठक में ओताक में वयो जिते यहूदिन जो अगवान वेठो वा आयत मुबारका जो मजाक पियो करे। हजरत अबू बकर सिद्दीक अकेलो वा साईं वडी जुर्रत सा डायरेक्ट वनी उन यहूदिन जे अगवान के चमाट हैया। एड़ी अबू बकर सिद्दीक चमाट हैया जो यहूदिन जो अगवान जमीन ते वनी करियो वरी पान के जो संभालिया वरी अबू बकर सिद्दीक बी चमाट हैया। मुझा दोस्तो ये कुटे कुटे हजरत सिद्दीक अकबर तसल्ली कया ब्या यहूदी भजी वया ए अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जडा वजी रया हल्या वया। ओ मुझा दोस्तो बुजुर्गो ये 150 यहूदी गडजे मुझे हबीब जे दरबार में अबू बकर सिद्दीक जे खिलाफ केस खणी आया। बाबू बकर के सोना तो पान चयो तो असा जो पान में इख्तिलाफ थी पियो तो न के बाहम मुशावरत सा हल कंदासी। अज तुझे गुलाम तुझे खलीफे असा जे ओताक में हला करे आयो आ असा जे वडेरे जे मथा उन हमलो कयो। महबूबन फरमायो छो कयई या मोहम्मद मुस्तफा यो अबू बकर का अमा पुछो ओ मुझा प्यारा मुसलमान भाईरो सिद्दीक अकबर के मुझे मदीने वारे मीर पैगाम मोकलोवा। हजरत अबू बकर सिद्दीक आया मुझे हबीब फरमायो अबू बकर अज तुझे शिकायत मिलिया तो के खबर नाए असा जो यहूदिन सा मुआहिदो चियला जडे का गाल थे पवे उनके गालन जे जरिए हल करनो वा। अबू बकर अज तो यहूदिन जे ओताक में वने उनन जे सरदार ते हमलो कयो वा उनन जे अगवान के तो कुचो वा। हजरत अबू बकर सिद्दीक बाहों बदे अर्ज कयो मुझा आका ये रब पाक जे शान में गुस्ताखी करे रहा हां मां अबू बकर का बर्दाश्त नचो जो मां पंजे करीम रब जे शान में के गुस्ताखाना अल्फाज बर्दाश्त कया। सुना ये अल्लाह पाक जे शान में नाज़ेबा लफ्ज चई रहा हा। अल्लाह पाक गरीब थी वियो वा खुटी वयो वा एड़ा घट वध लफ्ज पे चयाऊं मुखा बर्दाश्त न चो मां हमलो कयो। महबूबल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा दोस्तो यहूदिन का पुछो अवा चाहता चो चवण लगा न सोना अबू बकर गलत पियो चवे असा जो मौजू सुखन बियो हुयो इया गाल कान हुई असा के दुनियावी मामलन ते गुफ्तगू करे उनते खिली रहा हासो उनते गालाए रहा हासो। अबू बकर के गाल समझ में कौन आया असा 150 मानू गवाए था दो अबू बकर गलत कयो वा। मुझे बाबू बकरी में फरमायो अबू बकर जेका तो दावा पेश कया इन दावा जो गवाह केर आए शाहिद केरा। अबू बकर अर्ज कयो मुझा आका शाहिद केर भी नाए मां अकेलो आया। मुझे हबीब फरमायो अबू बकर हिकड़े पासे तो अकेलो वा बे पासे तुझे खिलाफ सब इंसानन जी गवाही आहे। तू पे चमी तहन अल्लाह जे शान में गुस्ताखी कया ये यहूदी पे चवन साईं असा 150 मानो गवाही ता दियो त अबू बकर गलत तो चवे असा जो मौजू सुखन बियो हो असा बे मौजू ते पे गालायो। मुझे महबूब फरमायो अबू बकर यो मामलो हसासा
तो के खबर असा जो यहूदिन सा इत्तेहाद थियला ओ प्यारा अबू बकर सिद्दीक हाणे मुझो फैसलो हिया चमाट जो बदलो चमाट थींदे जेड़ी चमाट तो यहूदी के हैया एड़ी चमाट तो के यहूदी लगाईंदा ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो सिद्दीक अकबर मुझे महबूब करीम के बाहों बदे अर्ज कयाई मुझा आका जेको फैसलो कर अबू बकर के हर हाल में तो मोहम्मद जो फैसलो कबूल आहे ये न चयाई त सोना तो पाण हण न बियन का चोपियो माराई या धारन जे मुखालफन दुश्मनन जे सामू कुछ मुझी लज रख कुछ मुझो भरम रख पो जडे अकेला थींदासी जेका सजा देनी आसा मां के दई छरजा इया कोन चयाई मुझे महबूब के अर्ज कयाई आका जेका वणे सो फैसलो कर अबू बकर के तो जे हर अदा कबूल मंजूरा ओ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो मुझे महबूब पाक यहूदी के फरमायो उठे जेड़ी तो के अबू बकर चमाट हैया एली तू चमाट हण ओ डोकरी जा मुसलमान एकड़े पासे अबू बकर अकेलो वा बे पासे 250 मानू हजरत अबू बकर जे खिलाफ गवाही दयो बैठा आहिन हजरत सिद्दीक अकबर के चमाट हण जेला जडे यहूद उचोवा हिया हथ मचे खैया अल्लाह ताला जे जात बाबरकात फरमायो जिब्राइल खण हिया आयत वज मुझे हबीब करीम के बुदा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह रब तो फरमाए कद समी अल्लाह कौल अल्लज़ीना कालू इन्नल्लाह फकीरुन व नहनु अगनिया ऐ मुझा प्यारा महबूबा अबू बकर के चमाट न हणाए जा अबू बकर पंजे कोल में सचवा मुस्तफा बियो को गवाही दे या न दे मां रब पान बुधो हो त ये यहूदी चई रहा अल्लाह पाक फकीरा असा अमीर आयो मुझा मुस्तफा मां रब तो गवाही दा तो जो अबू बकर सिद्दीक सचो आ सिद्दीक अकबर के चमाट न हणाए जा त मुझा दोस्त जेको इस्लाम जे लान कुर्बानी दींदो वा मुझो रब करीम उन के वधाईंदो उन जो शान अर्फ व आला थींदो आ पो रब करीम उन जी हर ज़बान जे हर लफ्ज के अल्लाह तबारक व तआला बारगाह में शर्फ कबूलियत अता फरमाइंदो सिद्दीक अकबर जो जिक्र छड़ियो एकड़ी बी गाल करे मां पांजे मौजू ते अचा मुझा दोस्त बुजुर्गो जडे महबूबन करीमन जो ज़ाहिरी विसाल मुबारक छो वो मुसलमानन मुहाजिरन अंसारन मुत्तफिका तौर पर हजरत अबू बकर सिद्दीक के मुसलमानन जो खलीफो है अमीर मुकर्रर फरमाया सिद्दीक अकबर अमीर बनो चंद दिन खां बाद में मदीनतुल मुनव्वरा में हिकड़ो सवाले आयो आ सवाले पर नाबीनो आ अखियन का अंधो आ दिसे कौन पयो मुझा दोस्त बुजुर्गो लठ जे सहारे तो हली मुझे हबीब करीम जे रोजे मुबारक ते आयो आहे अल्लाह जे हबीब जे रोजे मुबारक ते आयो ऐ अचे सवाल कया अची सदा हया ओ मुसलमानो नबी जा उम्मतियो मां रसूलुल्लाह जे दरबार में एकड़ो सवाल खणी आयो आया मुझो सवाल हिया त मुके अबू बकर सिद्दीक जे सुहारी मुबारक में हथ विझणो आहे यो सवाल खणी आयो अबू बकर सिद्दीक जे दाढ़ी मुबारका में मुखे हथ लगाणो अही सवाल एडो दुखियो जिन जो पूरो करण मुश्किल न बल्कि नामुमकिन हो
दाढ़ी मुबारक में हथ विझण बेअदबी आ, पर बीठो किथे आ मदीने पाक में। मुझा प्यारा मुसलमान भाइरो सुबह का बीठला, शाम जो टाइम थी वयो आ, सवालिया सदा पे लगाए नमाजों पढ़ी वरी उठे वेठो आ। जेको असा भी पुछे अबा तोसा खैर चवण लगो मुके अबू बकर सिद्दीक जे सुहारीअ में हथ विझणो आ। चवण वारन चयो सवाल इहो सवाल तुंहिंजो ठीक ना है, अदब जे खिलाफ पंहिंजो सवाल तब्दील कर। चवण लगो सवाल तब्दील कोन थींदो, मां के आम दरबार ते कोन आयो आहियां, ये उहा दरबार आ जंहिंजे ला चवण वारा चवंदा ये वो दर है जहां शहाने ज़माना सर झुकाते हैं, सवाले बन के आते हैं, मुरादे पाके जाते हैं। महबूब जे दर ते बीठो आ, माण्हू पिया चवनि समझाइनि पिया त सवाल तब्दील कर, पर वरी रोज़े पाक ॾे निहारे मुझे हबीब के पियो चवे त तोते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी, तोते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी, ऐ तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी। ॿियो केर ॿुधंदो दर्दन जुदा हो अवामे नबी साईं मुझो निगाहो तोरे लतर दी कश्त बुढ़े जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी, तोते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी। हबीब के पियो अर्ज करे मुंहिंजा आका तुझे दरबार में मां सवाल खणी आयो आया, तुझे तॾे ते मां आयो आहियां। ओ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो वक्त गुजरंदो वयो आ, शाम जो टाइम थियो आ, हज़रत अबू बकर सिद्दीक 12 अल्लाह साईं जो आया, सवालिय सां मुलाकात अबू बकर कई आ। उन सवालिय के साण करे अबू बकर पंहिंजे घर में आयो आ, उन के मानी खाराई आ, उन के कपड़ा ॾिना आहिनि ऐं उन खां पुछो त बातो जो सवाल कहिड़ो आ। सवाले अर्ज कयो सोना मांखे अबू बकर जे ॾाड़ीअ में हथ विझणो आ। साईं फरमायो अबू बकर मां आहियां, हाणे हथ करीब कर त मां पंहिंजी सुहारे तुंहिंजे हथ में ॾियां। ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, जंहिं वक़्त में हज़रत अबू बकर सिद्दीक पंहिंजो गर्दन झुकायो वा, उन अंधे नबी ने मादरजाद अंधे हिकिड़ो हथ अबू बकर जे ॾाड़ी मुबारक ते रखियो वा, ॿिए हथ सां हीअं दुआ घुरे अल्लाह पाक के अर्ज कयो मुंहिंजा मौला मां अम्मा जे पेट मां अंधो नाबीनो ॼाओ आया, दुनिया जे हकीमन तबीबन वटि मुझे बीमारी जो इलाज नाहे ऐं मुंहिंजा पाक परवरदिगार रब अज तोखे मां अबू बकर सिद्दीक जे ॾाड़ी मुबारक जो वास्तो पेश तो कयां ऐं मुंहिंजा मौला मूं मिस्कीन के अखियुनि जो नूर अता फरमा। मुंहिंजा मौला
मां तुझी बारगाह में सोने अबू बकर सिद्दीक जे दाढ़ी मुबारक जो वास्तो तो पेश कया त मुखे अखिन जो नूर अता फरमा। सवाले जो सवाल कयो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाइल पया सवाली जो सवाल कयो वा अना उन जो हथ हजरत अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हो जो मुझा दोस्तों सवारी मुबारक खां परे कोन हटो वा अल्लाह ताला जे जात बाबरकात उनके नूरे बसारत अता फरमायो वा अखिन जो नूर उनके मिली वयो जडे अखिन जो नूर मिलो फकीर खुश थियण लगो वा ए अबू बकर सिद्दीक ज़ारो कतार रोवण लगो आहे। फकीर अर्ज कयो सोना मुखे अमा जे स्वारी जे सदके नूर मिलियो वा मां हकीम तबीब मां जे पेट मां नाबीनो जायल हुयस मुझे अख जी बसारत न पे मोटी मुखे नूर मिलियो मां त खुश आया पर तू रोई छो अवा के इया गाल पसंद ना है छा हजरत अबू बकर फरमायो न पुट गाल इया ना है पर दुख इन गाल जो वा त तो अबू बकर जे दाढ़ी मुबारक जो कदर कोन कयो तो मुझी सुहारी जो कदर कोन कयो सोना किया कदर कोन कयो पान फरमा लगा जे वक्त में अल्लाह पाक जे बारगाह में तो मुझे दाढ़ी मुबारक जो वास्तो पेश कयो हो उन वक्त में अल्लाह पाक जो रहमत वारो दरिया जोश में अची वियो हो अज इया न चवी हा मुझा मौला मुखे अखिन जो नूर नसीब फरमा अज दुआ ही घुरी हा ऐ मुझा परवरदिगार कायनात जे अंधन के नूरे बसारत अता फरमा त अज रुवे जमीन ते को अंधो बाकी न रहे हा। अज इया दुआ घुरी हा मौला सिद्दीक अकबर जे सदके कायनात जे अंधन के नूर नसीब फरमा त अज को रुवे जमीन ते अंधो बाकी न रहे हा। या इया दुआ घुरी हा मौला कयामत ताई के मानो के अखिन जे नूर का मारूम न कजा त कयामत ताई रुवे जमीन ते को अंधो पैदा ही कोन थिए हा। वो सिद्दीक अकबर साईं कुर्बानियों भी आहिन सिद्दीक अकबर कदे पान के कुटाए पयो माराए पयो माल पियो दे जान पियो दे हर शय ज़ाते मुस्तफा ते कुर्बान पियो करे महबूबन करीमन जे बारगाह लगी पया। मुझा दोस्तों हजरत अमीर उमर दावत कई हजरत उस्मान ज़ुन्नूरैन दावत कई हजरत मौला अली मुश्किल कुशा बे दावत कई महबूबन करीमन के दावत जो सिलसिलो हलियो अबू बकर सिद्दीक अर्ज कयो मुझा आका मुखे भी टाइम दे मुझी भी अंगण अचो मुझी भी दावत खाओ मुझी भी इया तमन्ना आए त मु घर अचे थिए जे में धरो मेहमान ताने तनूरन के मत भेरे हणा भाण पो पेकन सूदो पाण मासुर घर घोरा सैयद ता मो सारी दे सुपरी अची जे है कार त पेरे भरिया पिबड़ियों हंद विछाया वार पो साजन सब जमार मां गोली थी गुजारिया चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि
मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, हजरत अबू बकर जो अर्ज कयो, मुझे महबूब फरमायो अबू बकर पा घर जा मानो मां त बे डी टे नी तुझे घर तो अचा, इन शय जी जरूरत न आए। जने इसरार कया तदे मुझे महबूब फरमायो अबू बकर को वक्त इंदो त मां मोहम्मद तुझो भी मेहमान थींदुस। को वक्त इंदो, न ॾींहं जो जिक्र, न रात जो, न महीने जो, न हफ्ते जो। बाबू ने फरमायो अबू बकर को टाइम ईंदो मां तुझो मेहमान थींदुसि। फिलहाल इसरार न कर, टाइम गुजरंदो वयो, वक्त गुजरंदो रहियो। मुझा प्यारा मुसलमान भाइरो, इन गाल के 3 महीना गुजरे वया। 3 महीना 3 महीनन खां बाद में हिकड़ी रात अधरात जो अल्लाह जा महबूब हजरत अबू बकर सिद्दीक जे घर आया। मुझे महबूब करीम अचे सिद्दीक अकबर जो घर जो हिय दरवाजो ठुकायो वा त मुझा दोस्तो सिद्दीक अकबर फौरन पंहिंजो घर जो दरवाजो खोलियो वा। ये महसूस पे थियो जन अबू बकर सिद्दीक घर जे दरवाजे ते ही बीठला। मुझे महबूब फरमायो अबू बकर रात जो सुमंदो नहीं छा, एडो जल्दी दरवाजो खोलियो अचे। अर्ज कयाई मुझा महबूब अज का 3 महीना अवा फरमायो के टाइम में तुझो भी मां मेहमान थींदस। वो मुझा प्यारा हबीब मां फजर जी नमाज तुझे पुठा पढ़ंदो आया ऐं सॼो ॾींहुं अवा सां गॾु गुज़ारे। इशा जी नमाज पढ़े जॾहिं मां पंहिंजे घर ईंदो आहियां जग जहान सुमंदो आहे। अबू बकर सिद्दीक तो महबूब करीम जे अचण जो इंतजार कंदो आहे। सुभान अल्लाह। मुझा हबीब फजर जी नमाज अवां जे पुठियां पढ़ंदो आहियां, इशा जी नमाज भी अवां जे पुठियां पढ़ंदो आहियां। पोइ जॾहिं घर ईंदो आहियां माण्हू सुम्हंदा आहिनि, मां अबू बकर सिद्दीक तो महबूब करीम जे अचण जो इंतजार कंदो आहियां। हे उहे गुलाम जिनजे लाल अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाह व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ गैब जे खबर न बुधान वारा महबूबा अवां जे ला मां रब्बुल आलमीन ही काफी आया। व मन तबअक मिनल मुमिनीन ऐ ओए तमाजा गुलाम ओए तमाजा असहाब जिन तो ते ईमान आंदो वा इन लखा बाद में को ईमान आने या ना आने मुझा प्यारा महबूबा अवां के मां एड़ा गुलाम दिना आहिन जो अवां के बेजे मदद जी जरूरत ही कान पवंदे। मुझा महबूबा एड़ा गुलाम दिना आहिन अवां के जेकी जान दीदा माल दीदा। मुझा दोस्तो अज तवां सां इस्लाम जे ला 500,000 खर्च कंदे भी दिल के लोडो अची वेंदो वा। ही इए गुलाम हा अल्लाह जो कसम महबूब जो सद करे तो जिस्म जा कपड़ा भी रसूलुल्लाह जे नाले ते कुर्बान करे छड़ींदा हा।
इस्लाम जे ला कुर्बानी मां तव्हां के इब्तिदा में अर्ज कयो त इस्लाम इए न आयो आहे वडियो कुर्बानियों वठी करे पो इस्लाम तव्हां असां ते पहुतो वा। मुंहिंजा दोस्त इन इस्लाम जो कदर कर, इस्लाम सां मोहब्बत कर ऐं इस्लाम जी मुंहिंजा दोस्त बुजुर्गो इहा उहा अज़ीम शान मोहब्बत वारी दामन जेको इन सां वाबस्ता थींदो वा पो अदना भी हूंदो वा त मुंहिंजो रब करीम उन खे आला बनाए छॾींदो आहे। बिलाल हबशी न ॿुधई, कमज़ोर आहे, गुलाम आहे, पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजो महबूब तो फरमाए त मेराज जी रात मां जन्नत में वियसि त जन्नत जे हूरन जी जेका सरदार हूर आहे उहा रोई पई। मोहन फरमायो तोखे चाचो अर्ज कयाए मुंहिंजा प्यारा महबूबा हिकड़े ॾियारे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे दरबार में असां जन्नत जे हूर ने अर्ज कयो मौला असां के तो पैदा कयो आ इन में तुझे हिकमत केड़ी आ, इन में तुझो राज केड़ो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ जन्नत जो हूरो जने मैसर जो मैदान थींदो मुझे हबीब पाक जा गुलाम जिन मुझी रजा जेला मुझे हबीब जे रजा जेला पंहिंजी जिंदगी गुजारी आ उन्हनि जो निकाह अवां सां थींदो उहे जन्नत में अवां जा मुड़स ते रहंदा अवां जा घर वारा ते रहंदा। पो महबूबा असां अर्ज कयो या रब्बल आलमीन जिन जे सां असां जो निकाह थियणो आ जेकी जेके असां जा मुड़स थींदा उन्हनि जो असां के दीदार भी त करा उन्हनि जी असां के ज़ियारत भी करा। पो या रसूल अल्लाह अल्लाह पाक उहे मर्द असां के ॾेखारिया जिन सां असां जा निकाह थियणा आहिनि जेके असां जा घर वारा बनजंदा के जेला अबू बकर के जेला उमर के जेला उस्मान मौला अलिया के जेला केरा मां त जन्नत जे हूरन जे सरदार आया पर अल्लाह पाक मुझे ला जेको घोट रखियो वा उन जो नालो बिलाल आहे हबश जो रहाको वा रंग जो कारणो वा जिया मां जन्नत जे हूरन जे सरदार आया इया मुझो निकाबे असहाबन जे सरदार अबू बकर साथिए हा या उमर साथिए हा या उस्मान साथिए हा मुझे महबूब फरमायो ऐ जन्नत जे हूरन जे सरदार हूर एडो नाज न करो अल्लाह पाक का इया दुआ घुरो त कयामत जे ॾियारे सलम जो बिलाल तोखे कबूल करे। माई पंहिंजे हुस्न ते नाज न कर दुआ घुर त मुझो बिलाल तोखे कबूल भी करे। अर्ज की सुना मुखे भी न कंदो छा हो त कारणो आ मुझे महबूब फरमायो अल्लाह पाक मां हूरन जे जिस्म के बनायो अवां जा जिस्म तिरन खां पाक आहिनि। क़यामत जे ॾियारे रब करीम बिलाल जे जिस्म जी स्याही लाहे अवां हूरन जे जिस्मन ते तिर चिटींदो ऐं मुझे बिलाल जो हुस्न ऐं जमाल एड़ो त वधी वेंदो त जेके भी मैशर जे मैदान वारा होंदा उहे बिलाल हबशी जो हुस्न जमाल ॾिसी सब सुभान अल्लाह चवंदा रहंदा सुभान अल्लाह चवंदा रहंदा। इहो चाहे मुंहिंजा दोस्तो महबूबन करीमन जे दीन जे ला हबीबन जी ज़ात जे ला जेको भी कुर्बानी ॾींदो आहे मुझो रब करीब उन खे वधाए छॾींदो आहे। अल्लाह पाक उन के बुलंदो बाला मर्तबो नसीब कंदो वा। अज हेतरी जमात डोकरी जी जामा मस्जिद में मुझा दोस्त बुजुर्गो 69 सालन का हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी मुर्शिदना शेख अहमद फारूकी जो उर्स पई मलाए मुझा दोस्तो न तवा साईं के डिठो न साईं अवा के डिठो कई 100 साल गुजरी वया पर अज भी हर को फख्र सा
इमाम रब्बानी जो गुलाम पे चवराए, इमाम रब्बानी सा मोहब्बत जो दम पे भरे। मुझा दोस्तों इन्हें जे ला जो इमाम रब्बानी मुर्शिद ना शेख अहमद सरहंदी रदी अल्लाह ताला अन्हु पांजो तन मन धन सब मुझे हबीब जे दीन ते कुर्बान कयो। ही को आम बुजुर्ग ना है, ही को आम वली ना है। चंद गालिन में मुझो कामिल मुर्शिद सोनो इमाम रब्बानी रदी अल्लाह ताला अन्हु मदीने वारे मीर सा मुमासलत रखन था। चंद गालिन में वो केड़ियों जी महबूब मदीने वारा अञा दुनिया में आया नहा। मुझा प्यारा मुसलमान भाईरो महबूबन जो चर्चो अग में हुयो, हबीबन जो शान अग में बयान थे रहो हो। कदे हजरत मूसा कलीमुल्लाह पे बयान करे, कदे हजरत ईसा रूहुल्लाह पे बयान करे, कदे हजरत इब्राहिम खलीलुल्लाह पे बयान करे। ऐ असां ते कलमे पढ़ण वारो, असां जेको दीन आंदो वा, असां जेको इस्लाम आंदो वा, इहो हक़ा सच्चा, इहो अल्लाह पाक जो पैगाम। पर याद रखजो असां का बाद में हिकड़ो शान वारो महबूब इंदो, एडे मकाम वारो हबीब इंदो। असां जेके नबी आयो, को इलाके जो नबी, को सूबे जो नबी, को कौम जो नबी, को कबीले जो नबी। हिकड़ो एड़ो हबीब भी इंदो जो जो नालो जमीन ते मोहम्मद होंदो, आसमान ते जो नालो अहमद होंदो। वो आम नबी न होंदो, वो जने इंदो त रब तख्त भी उनके दींदो, अल्लाह पाक ताज भी उनके अता फरमाइंदो। पूरी कायनात ते हुकूमत ऐं राज भी उन हबीब जो हलंदो। जो कसम उन नबी ने सगोरन मदीने वारे साईं जो एडो त शान बयान कयो, एडो त शान बयान कयो। पर जिया तवा असा महबूब डिठो ना हो, महबूब जी ज़ियारत कोन कया, पर आलमन जे ज़बानी महबूबन जो शान बुद्धि 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 इया महसूस थींदो आ जण असा पंहिंजे अखियुनि सां महबूबन जी ज़ियारत कई हुजे, जन अखियुनि सां महबूब ॾिठो हुजे। असां एतिरा महबूब खां वाक़िफ़ थी चुका आहियूं त साबिक़ा अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम भी मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एडो तो शान बयान कंदा हा जो उन वक्त में उन कौम जो बच्चो बच्चो पंहिंजे नबी ते बज़ाहिर कलमो पढ़ंदो हो, पर उन जो अकीदो इहो हूंदो हो त मुंहिंजो नबी ज़रूर आ। पर हिन खां बाद जेको शान वारो मदीने जो घोट ईंदो उहो मुंहिंजे नबीअ जो भी नबी आहे, उहो मुंहिंजे नबी जो भी नबी आ, जंहिंजो शान न सिर्फ ज़मीन ते पर आसमान ते भी हूंदो। ही उहो हबीबा ॿिया जेके नबी दुनिया में आया पंहिंजे कौम खे ॿुधाईंदा रहिया असांजी शरीयत तेसी आ, जेसी असां आहियूं असां दुनिया मां पर्दो कंदासीं, असांजी शरीयत ख़त्म, असांजो पैगाम ख़त्म, असांजो किताब मनसूख शरीयत मौत। पर वो हबीब जो इंदो बज़ाहिर दुनिया में पर्दो भी कंदा, पर कयामत ताईं उन महबूब जी शरीयत भी हलंदी त उन हबीब जो जिक्र भी हलंदो। उन महबूब करीम जी शरीयत भी हलंदी त उन मुस्तफा जो जिक्र भी हलंदो। तने हजरत मखदूम मोहतरम साईं पीर आगा अब्दुल वही जान फरमाइंदो त जिक्र अज़कार सब फानी मोहम्मद जो जिक्र बाकी सबब ही छो जो खुद अल्लाह सद नहीं नात खां आहे। मोहम्मद मुस्तफा आहे हबीब
किबरिया है वो ही इब्तिदा है वो ही इंतहा है। न दुनिया हुई न उकबा हुई नहीं का चीज खलकल हुई नहीं का चीज खलकल हुई मगर अव्वल सबन खाही मगर अव्वल सबन खाही हबीबे दो जहां है वो ही इब्तिदा है वो ही इंतहा है। मुझा प्यारा मुसलमान भाइरो जी मदीने वारा मीर दुनिया में आया कौन हुआ मुझे महबूब जो जिक्र हली रहो हो ये इमाम रब्बानी मुर्शिदना मुजद्दिद अल्फसानी दुनिया में अजा आया कौन हा सदन शान प्यो बयान थे सदन मकाम प्यो बयान थे हजरत शेख अब्दुल अहद रदी अल्लाह ताला अन्हु मुझे कामिल मुर्शिद जो वालिदा मुझा दोस्त बुजुर्गो फरमाइन पया मां जो तहज्जुद जी नमाज पढ़ी वेठो आया जिक्र प्यो कया अखियों बंद हुयो दिल सुजाग हुए त मुके मदीने वारे मीर पाजो दीदार करायो पाजी ज़ियारत कराए मुझे हबीब फरमायो ओ अब्दुल अहद तोके मुबारक हुजे अल करीब तुझे घर में एकड़ो एड़ो शहजादो बच्चो अचणो आहे जो नालो मां मोहम्मद जे आसमानी नाले जे मुमासिलत सां हूंदो वो दुनिया में अची करे मां मुस्तफा करीम जे दीन के शिरक बिदत कुफर मां पाक साफ करे मुझे दीन के नई जिंदगी अता फरमाई दो। हजरत सैयदना शेख अब्दुल्ला तो फरमाए तहज्जुद जी नमाज पढ़ी मुराकबो में वया त ॾिसां त पूरी दुनिया में ऊंधा अंधकार छाइजी वई आहे बगड़ शींहं बांदर भोला निकरी आया आहिनि माण्हुनि खे पिया खाइनि नुक़सान पिया पहुचाइनि मां डिजी वयसि मुंहिंजे कामिल पीर हज़रत शाह कमाल केथलवी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद आहे मुंहिंजा दोस्त बुजुर्गो फरमाइनि पिया वठा लगी पई आहे एॾो त ख़तरनाक माहौल बणिजी चुको आहे अचानक मुंहिंजे पुठीअ मां हिकु नूर जी रोशनी निकिती आहे जंहिं बगड़ मारे छॾिया शींहं भॼाए छॾिया पूरी दुनिया खे रोशन ऐं मुनव्वर करे छॾियो मुंहिंजा दोस्त ख्वाब ॾिठई ऐं वञी मुर्शिद खां ताबीर जो पुछई हज़रत शाह कमाल केथलवी रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो वेठो आहे हज़रत शेख अब्दुल अहद पियो ख्वाब बयान करे साईं ॿुधी रहियो आहे कलम सां लिखी बि रहियो आहे ऐं साईं ख्वाब ॿुधाए जॾहिं ख़ामोश कई आहे तॾहिं मुंहिंजा दोस्त हज़रत शाह कमाल केथली रहमतुल्लाह अलैह अल्लाहु अकबर चई करे उथी भी रहा हज़रत शेख अब्दुल अहद के हियां फाकर पाए पेशानी ते चुमी ॾिनी फरमा लगा पुट तोखे मुबारक हुजे अल्लाह पाक तुझे पुठीअ में उन कामिल पीर उन कामिल मर्द जो नूर मुबारक रखायो वा जेको दुनिया में ईंदो ऐं जंहिंजे नूर जंहिंजे फैज़ सां अल्लाह पाक शिरक जे कुफर जे ऐं बिदत जी ऊंधाई खे ख़त्म करे इमाम रब्बानी जे नूर सां ऐं हिन कायनात खे रसूलुल्लाह जे दीन में नई जान विझी करे हज़रत इमाम रब्बानी के रब पाक कायनात जे लाइ हिदायत जो सबब ऐं मरकज बनाईंदो। जॾहिं आया
संदन अम्मा थी फरमाए त जे रात विलादत पे थे त हजरत सैयदा तैयबा ताहिरा अफीफ कायनात मरियम इस्लाम मलिकतुल अरब अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा मुके ज़ियारत भी कराई ऐ मुके मुबारक भी दिनी फरमायूं ओ इमाम रब्बानी जी अम्मा तोके मुबारक होजे अल्लाह पाक तोके उन बचड़े जी अम्मा बनजण जो शरफ दिनो वा जेको रसूल पाक जे दीन के नई जिंदगी अता फरमाई। मजा दोस्तों पो जेके आज़माइशो आयूं जेके साईं कुर्बानियूं दिनियूं उहे अवां बुधियूं आहिनि। सवाल पैदा ही तो थिए त मुंहिंजा दोस्तों असां पंहिंजे बुजुर्गनि कामिलनि जिन सां तुंहिंजी मुंहिंजी अक़ीदत आहे जिनके जेके तुंहिंजा मुंहिंजा मुस्लमान भाइरो जंहिंसां तुंहिंजी मुंहिंजी निस्बत आहे कदे पंहिंजे मुंह वेही करे सोचींदो कर यार मुंहिंजे मुर्शिद त हेतरी कुर्बानी ॾिनी आहे पर मूं इस्लाम जे लाइ छा कयो। मां महबूबन जी ज़ात सां उम्मीद लगायो वेठो आहियां त मूंखे रसूलुल्लाह जी शफाअत नसीब थींदी। मुस्लमान कदे तो इहो सोचो आहे त तो महबूबन करीबन जे लाइ कुर्बानी छा ॾिनी आहे तो छा कयो आहे। महबूब त रातनि जो रातियूं जागे कदे गारे हेरा में कदे गारे सौर में। मुझा दोस्त इतरे ताई तो जो हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा ते फरमाए मदीने जा मीर एडी त तवील क़यामुल लैल कंदा हा रात जी इबादत कंदा हा जो महबूबन करीमन जा पैर मुबारक सुजी पवंदा हा ऐ महबूबन जा पैर मुबारक रेशम का भी ज्यादा नाजुक नफीस ऐ नरम हा ओवे सुजी अम्मा पर इहो सोचींदी हुयसि त अन करीब कदमैन शरीफ़न मां फाटी पवंदा खून मुबारक ज़मीन ते तशरीफ़ फरमा थींदो। अम्मा ते फरमाए पोइ महबूब जॾहिं वेंदा हा जॾहिं दुआ जे लाइ हथ खणंदा हा न पंहिंजे अहल जे लाइ न पंहिंजे अहल बैत जे लाइ न पंहिंजे घर जे लाइ न पंहिंजे बचन जे लाइ जेकॾहिं दुआ घुरंदा हा त इहो चवंदा हा मौला मुंहिंजी गुनाहगार उम्मत जी तोखे पारत गुनाहगार उम्मत जी तोखे पारत हुजे। मुसलमान उन महबूब सां तुंहिंजी मुंहिंजी निस्बत त आहे आसरो त आहे पर कदे सोच त मूं महबूब जे लाइ छा कयो मुंहिंजी ज़ात मां हबीब खे छा इस्लाम खे कहिड़ो फ़ाइदो मिलियो मुंहिंजी ज़ात मां इस्लाम जी कहिड़ी मदद थी आहे। उम्मीद त लॻायो वेठा आहियूं न साईं। अवां जे पाड़े जो शार मियां गुलाम नबी मैसर चवंदो आहे न त तुंहिंजे हूंदे बि मां हिकिड़ो हुजां जिते मिट पूरे वञल त तूं पहुच जा वो सैयद मूंखे अमलन जो कोन आसरो पहुच जा वो मदनी मूंखे अमलन जो कोन आसरो तुंहिंजे हूंदे बि मां हिकिड़ो हुजां जिते मिट पूरे वञल पहुच जा वो सैयद मूंखे अमलन जो कोन आसरो पहुच जा वो मदनी मूंखे अमलन जो कोन आसरो मुलकरन की रजी मैं लखा या रसूल अल्लाह मुलकरन की रजी मैं लखा मुझे माफी अजे घोट तू घुर कजा मुझे माफी अजे घोट तू घुर कजा वो मदनी मूंखे अमलन जो कोन आसरो पहुच जा वो सैयद मुझे अमलन ते नाहे भरवसो। मुसलमान जरूरत त पंहिंजी ज़ात मां इस्लाम के कोन को फ़ाइदो पहुचा। अल्लाह पाक तुम्हें जेका सलाहियत रखी है ना मुझे मुस्तफा करीम जे दीन जे ला उन सलाहियत के खर्च कर। मुझा दोस्त जिहाद तोखा मुखा कोन थींदो मुझा मिठा पंहिंजो घर तन मन सब कुर्बान तोखा मुखा कोन थींदो पर कम से कम का त कुर्बानी साईं जी ज़ात जे ला हुजे।
का त कुर्बानी हुजे ऐं इमाम रब्बानी सा मोहब्बत करण वारा तोखे मुबारक हुजे। तो उन कामिल मुर्शिद जो मुरीद आ जेको फरमाए छो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बा बरकात मुके इल्हाम फरमायो ऐं रब करीम फरमाए तो शेख अहमद फारूकी तोखे मुबारक हुजे। मां रब करीम तोखां राज़ी आहियां, तोखां राज़ी आहियां ऐं मां करीम रब तो ते इहो इनाम ऐं इकराम फरमायो वा त कयामत ताईं तुझे खानदान आली शान में विलायत जो सिलसिलो जारी ऐं सारी रहंदो। अल्लाह जो कसम आ ई सरंदी खानदान है, ये पंहिंजी मनकबत पाण भी कोन ॾींदा, पंहिंजी तारीफ कोन कंदा, केर कंदो वा मना कंदा। जिते भी सरंदी बुजुर्ग असा जे कराची में तमा पीर सरंदी गोठ में लो बुजुर्ग कामिल हकमल थी गुजरिया। एकड़े जलसे में असा मां साईं आगा असदुल्ला जान जी शान में के मनकबत माने बशेर पढ़िया खुदा गवाए मुके एडो सख्त लेजे में मना कयो जो अग्या पाण जी मुके हिम्मत ही कान। पर मौलवी साहब असा पंहिंजी मनकबत जे ला तोखे कोन घुरायो, असा तोखे मदीने वारे मीर जे शान बुधाण जे ला घुरायो। अमा सामारे शरीफ में वञो, अमा मुंहिंजा दोस्त बुजुर्गो टंडो साईं दाद शरीफ वञो, हजार हां बल्कि लाखे साईं जिन जा मुरीद आहिनि मुंहिंजा दोस्त बुजुर्गो, पर पंहिंजी तारीफ़ पसंद नथा कनि ऐं पाण इहो ई दर्स ॾियनि था बाबा तारीफ़ उन महबूब जी करियो जंहिंजे करे रब्बुल आलमीन जग जहान बनायो आहे। अदा असांजो बेहतरीन शाइर अदा फैज़ मोहम्मद जूणे जो साहब आ, अल्लाह पाक न जे फैज़ असा पूरी सिंध के मुस्तफीज फरमाए। मुंहिंजा दोस्त हर कंहिंजे शान में महबूबन जे अहल बैतन जे असाबन जे महबूब सुबानी जे शान में, पर मुंहिंजा दोस्त साईं जिन मना फरमाए त फैज़ मोहम्मद असा जे शान में न बनाए जा, छो त असा के शान जी जरूरत न आहे, असा चवंदा सब कुछ रसूलुल्लाह ता कुर्बान आहे। वो निस्बत अल्लाह तबारक व ताला उन खानदान आली शान के जे बारे में इमाम रब्बानी तो फरमाए त रब मुके फरमायो अहमद फारूकी रब पाक मां तो सा वायदो तो करा कयामत ताईं तुझे खानदान में विलायत हलंदी ऐं बियो कयामत ताईं जेको भी तुझे तरीके आलिया नक्शबंदिया सा वापस थींदो ऐं उहो जडे मरंदो त बगैर तौबा जे न मरंदो, मां रब करीम उनके ईमान जी मौत नसीब फरमाईंदो। जो त तमाम तरीक़न जो सरदार ऐं सरवान जेको तरीक़ो आहे न मिठा, उहो नक्शबंदी तरीक़ो, वो नक्शबंदी तरीक़ो आ जे नक्शबंदी तरीके में फैज डायरेक्ट हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जी जात बा बरकात खां ईंदो वा। मां भी तने इमाम पाक रदी अल्लाह ताला अन्हु जी शान वारे जलसे में सैयदना सिद्दीक अकबर जा बच्चे मनाकिब पेश कया जो अहले सुन्नत जो इयो अकीदो आ ईमान आ, जैप बुजुर्ग जो जिते जिक्र थींदो वा उन जी तवज्जो उन तरफ वींदी आहे, तवज्जो वींदी आ। जे सिद्दीक अकबर जी नजर करम थी पई त इंशाअल्लाह बेड़ो पार थी पहुंदो। मुंहिंजा दोस्तो पंहिंजे मुर्शिदन सां पंहिंजे जिन सां तुंहिंजी निस्बत आहे उन निस्बत के मजबूत रख, इहो ई पीर कामिल हूंदो वा जेको तोखे मूंखे मदीने वारे मीर जी ज़ात सां मिलाईंदो आहे। अल्लाह जो कसम आ जेके बेपीरा आहिनि अमा उन्हनि के ॾिसो उहे भटकंदा रहंदा आहिनि, उन्हनि के सुकून कल्ब नसीब न थींदो वा। पर सुन्नी गरीब हुजे मिस्कीन हुजे हालात कहिड़ा भी हुजनि पोइ उन जी निस्बत कंहिं बि कामिल बुजुर्ग सां हूंदी आहे, अल्लाह तबारक व ताला उन के सुकून कल्ब नसीब फरमाईंदो आहे, कल्ब जो इत्मीनान उन्हनि के मिलंदो वा। ऐं बिलखुसूस जेके नक्शबंदी आहिनि मुंहिंजा दोस्त नक्शबंदियुनि जो अल्लाह तबारक व ताला तमाम वॾो शान कयो आहे। जे नक्शबंदी तरीक़े जो सरदार ऐं सरवान अबू बकर सिद्दीक जहिड़ो जवान हुजे, हज़रत सैयदना इमाम रब्बानी मुर्शिदना मुजद्दिद अल्फसानी जहिड़ो जवान हुजे, उन जो मुंहिंजा दोस्त शान ही अलॻि आहे। अल्लाह ताला जी ज़ात अवां असांखे
हजरत इमाम रब्बानी जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। ऐं आखिर में असां जो दोस्त आ मेहरबान आ मोहसिन आ अदा फैज मोहम्मद फैज साहब ऐं उन जी मनकबत लिखियल आ हजरत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान में मां उन जा ब शेर पेश तो करियां इंशाअल्लाह। उन का बाद में जेको साईं वारन जो हुक्म होंदो उन जी तामील कबी। मुझा दोस्तों ये जेका अकीदत आहे साईं जे दरबार में इंशाअल्लाह इन जो रंग दुनिया में भी लगंदो त कब्र हशर में भी लगंदो। मुझो मुर्शिद मुझो इमाम रब्बानी फारूक आज़म जी आहे निशानी। मुर्शिद मुझो इमाम रब्बानी फारूक आज़म जी आहे निशानी। जे जो साईं सा सचो प्यारा ते जो बेड़ो हर जा पारा। मुझो मुर्शिद इमाम रब्बानी फारूक आज़म जी आहे निशानी। मुझो मुर्शिद इमाम रब्बानी फारूक आज़म जी आहे निशानी। काबो जे दर ते आयो इया भला अग छो अबदायो। काबो जे दर ते आयो इया भला अग छो अबदायो। ओ वजाए अज भी निर्वार आ जो साईं असा सचो प्यार आ। मुझो मुर्शिद इमाम रब्बानी फारूक आज़म जी आहे निशानी। नक्शबंदिल जो इमाम आहे हक जो दिनो जे पैगाम आहे। नक्शबंदिल जो इमाम आहे हक जो दिनो जे पैगाम आए। हर दिलड़ी जो दिलदार आ जो साईं सा सचो प्यार आ। ते जो बेड़ो हर जा पार आ जो साईं सा सचो प्यार आ। मुजद्दद अल्फ सानिया प्यारो सदड़ो करता लाहे तो मुझारो। मुजद्दद अल्फ सानिया प्यारो सदड़ो करता लाहे तो मुझारो। वो आजमायल लख बार आ जो साईं सा सचो प्यार आते जो बेड़ो हर जा पार आ। जो साईं सा सचो प्यार आते जो बेड़ो हर जा पार आ। फैज़ चुने जे मल फैज़ चुने जे दामल वर तो मुर्शिद कामिल तॾहिं त पर तो। फैज़ चुने जे दामल वर तो मुर्शिद कामिल तॾहिं त पर तो। थियो नौकरन में शुमार आ तुझो बेड़ो हर जा पार आ। जो साईं सा सचो प्यार आते जो बेड़ो हर जा पार आ। हुक्म थियो साईं कारी गुलाम मुश्तबा सईं साहब जो। साईं असांजो दोस्त भी आ ऐं असांजे पासे जेका छईम क़ौम ॾाढी ॾुखी क़ौम असी उन्हनि खां डिॼंदा भी आहियूं ऐं मुंहिंजा ज़्यादातर प्रोग्राम भी इन पासे थियनि था। छईम साईं जे माइट